नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त टंडो इलियार में क़त्ल कयल भोलो ख़ानज़ादा केस में अॻु भराई IG सिंध पारां DSP ऐं CIA खे हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। भोलो ख़ानज़ादा जे वारसनि जे एतिराफ़ बाद DSP ऐं CIA असलम लांघा खे हटायो वियो आहे। CPO में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। DIG जे हिदायत ते भोलो ख़ानज़ादा केस जी जांच SSP हैदराबाद हवाले कई वई आहे। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त टंडो इलियार में क़त्ल कयल भोलो ख़ानज़ादा केस में अॻु भराई IG सिंध पारां DSP ऐं CIA खे हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। भोलो ख़ानज़ादा जे वारसनि जे एतिराफ़ बाद DSP ऐं CIA असलम लांघा खे हटायो वियो आहे। CPO में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। DIG जे हिदायत ते भोलो ख़ानज़ादा केस जी जांच SSP हैदराबाद हवाले कई वई आहे।